अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम टू अदर वीडियो। तो आज जेको आहे नगारे जी आवाज़ जेका आहे ॿुधी रहिया हूंदा भाइटे जी शादी आहे त उन ते जेको आहे दूल्हो जे तो पियो असां जेको आहे वॾनि जो शुरू खां रिवाज आहे त शादी में जेको आहे त नगारे वारो हूंदो आहे। नगारा हूंदा आहिनि, उन ते झूमिर हूंदी आहे, त उहा झूमिर जेको आहे कहिड़े नमूने खेॾी वेंदी आहे उहा तव्हांखे ॾेखारींदा। कल्ह जे मैच में जेको आहे असांजी शादी जो फंक्शन हुयो ऐं जेको ऑस्ट्रेलिया ऐं पाकिस्तान जो मैच थियो हुयो, पाकिस्तान में सनसनीखेज़ मुक़ाबले खां बाद जेको आहे पाकिस्तान हरायो हुयो, पर काफ़ी जेको अपसेट थियो हुयो। हिन टाइम ते मूड जेको आहे त उहो ख़राबु हुयो, पर जेको आहे हाणे मूड खे जेको आहे फ्रेश कयूंसि था ऐं तव्हांखे जेको आहे नगारे ते झूमिर ॾेखारियूं था। ऐं जेको आहे शादी जी जेका तकरीब आहे असांजी उहा बि जेको आहे सुभाणे खां स्टार्ट आहे, उहा बि तव्हांखे ॾेखारींदासीं। पर हिन में जेको आहे अॼु जे ॾींहुं जेको आहे तव्हांखे असां झूमिर ॾेखारियूं था। हाँ खलील, कलर मैच बुद्धि हाँ बहादुर ओ पीर साहब अरे बता दे गिरे हो ना रहम तो पीर खदवा दो चप 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 पीर साहब खुश हो? तबियत ठीक है? दुआएं कर छड़ घोट जलाए बिल्कुल दुआएं अल्लाह कलो खुश बच्चन दारो छिंदो अल्लाह हयाती दे असा को उए वियो अदा जेको खाधो पीतो बशकी ना साईं अरे गुलाबी कबूल किया ही ना पहले कबूल कबूल कुंवारा छोकरा जेका हसरत वरी नवरत सां ॾिसंदा पिया और तूं हेॾे थी वञ। हाँ तू साइड थी वञ, हो ॾिसो शदीद कुंवारो हालांकि मां इनको 3-4 साल वॾो आहियां। पंजी ॻाल्हि हूंदी आहे असांखे संग ज़रूरत आहे छोकिरी जेका आहे पढ़ियल लिखियल हुजे। हेॾो वेठो आहे बिश्नी अब पढ़ियल लिखियल कुझु न हुजे, चलो साह हुजे साह हुजे हल्दी थुल्दी वञे बसि। ज़रूरत आहे असांखे रिश्ते जी। साह टुटंदो हाणे। तो दोस्तों राति जेको आहे 1 थी रहियो आहे त जेको आहे घोट जे कमरे जी सिटिंग जेको आहे जारी आहे। माजिद ठीको खयो आहे जेको आहे सिटिंग जो, पर हाणे जेको असांखे समझ नथो अचे हे जेका ॾियारी जेका गिनी आहिनि इहा मच्छर वारी ॾियारी ॾियारी लॻे थी मच्छर वारी। इन खां बहितर जेको आहे न पठान को ॾियारी वरिती चयो
भाई ये को बे ला ले रे हाले आप पठान को जेको आहे ॾियारी गिनी चो आहे कम कर अंदर में बस मामा कर मम्मी दयाल डाका के दो आजा बाहर बड़ा शुक्र लगा बेटा यार बाहर रहता हाल माई दे हाल अरे असां त जेको आहे त ॿाहिरि जेको आहे डाके चुप रांदि खेॾूं डाके तो गाइस अभी हम खेल रहे हैं झूमर। अल्लाह जी मेहरबानी सां मक़बूल थियो ॾाढो तो आवाम जे राय सां दोस्तनि जे राय सां मां वरी ॿीहर कलाम ॻाए रहियो आहियां जेको तव्हां दोस्तनि नज़र कया पियो माण्हू माराई दे तूं न कराई दे कोठ सजे खे तूं बाहूं ॾियाराई दे घणाई दे हथियार दे पैसा लॻाई दे राज माराई दे यार दे सही दे तो सजाई दे माण्हू माराई दे तूं न कराई दे सारे पंहिंजे खे तूं बाहूं ॾियाराई दे दोस्तों टाइम थी रहियो आहे रात जा 2:30 वाजो फाता हाणे छोकिरा ॿई वाजो फाता हाणे जेको आहे त मूंखे ठीकु ॾियनि जेको आहे त मां हिननि खे सही करे ॾियां पर जेको आहे त मां हाणे सुम्हण हूंदो पियो आहे अहिड़ो फाता अहिड़ो फाता बाक़ी जी वीडियो जेकॾहिं ठाहियो तव्हांखे सुबुह ॾेखारींदुमि जेकॾहिं वीडियो पसंदि आई त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करे ॾींदा फ़िलहाल जेको आहे त असां हिननि खां मोकिलण कयूं था असां को जेको आहे टाइम जेको आहे ओवर थी वियो आहे हाणे असां स्पीड पकड़ी है काम पे छड़े हा हाणे जाते जाते गुल लॻस असां काम पे स्पीड है अभी ये की लाइन लड़कदा थी मथो हाणे हाणे हिकु वेले मथो रखंदा अढाई ताईं जेको आहे त 2:31 थी वियो था हा अढाई को कम टपी वियो सॼे गुल माजू जाने थी अॼु कान कमरो जाने न तो सुबुह बि सेटिंग में जाओ रेडी करके पूछा है खबर है असा असा छा है हा मामा दुख खाओ केड़ो शादी नहीं वारा हूं बेटा